तवानाई जी बचत लाइ रिवायती पखनि जी पैदावार ऐं विकिरे ते पाबंदी लागू करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। साइंस ऐं टेक्नोलॉजी वारी वफ़ाक़ी विज़ारत जी सिफ़ारिशुनि ते तवानाई जी बचत जी क़ौमी पॉलिसी तहत मुल्क में वधीक बिजली इस्तेमाल कंदड़ रिवायती पखनि जी पैदावार ते 13 जुलाई खां पाबंदी जो असूली फ़ैसिलो कयो वियो आहे, जंहिंजो जल्द लिखत में हुकुमनामो जारी कयो वेंदो। नेशनल एनर्जी इफिशिएंसी एंड कंजर्वेशन अथॉरिटी खे टास्क ॾिनो वियो आहे त मुल्क में रुगो 80 वाट्स खां घटि बिजली ते हलंदड़ पखनि जी पैदावार जी इजाज़त ॾिनी वेंदी। इन लाइ PSQCA खे बि मुल्क में पखनि जे क़ौमी मयार में रदोबदल जी हिदायत कई वई आहे। अहिड़े फ़ैसिले तहत मुल्क में स्टार रेटिंग पहिरें दर्जे में ईंदड़ पखनि जी पैदावार ऐं विकिरे जी इजाज़त हूंदी जेके 80 वाट खां घटि बिजली इस्तेमाल कंदा आहिनि। बचत लाइ पखनि जी पैदावार बाबति पखा ठाहींदड़ कंपनियुनि सां मुशावरत कई वेंदी, जीअं उन्हनि जी पैदावार खे एनर्जी सेवर बल्बनि जियां अपग्रेड करे सघिजे। बचत वारनि पखनि खे हथी ॾियण लाइ माण्हुनि खे क़िस्तुनि ते पखा ॾियण वारी तजवीज़ ते बि गौर कयो पियो वञे, जिन जी क़ीमत पावर यूटिलिटी कंपनियुनि जे बिलनि ज़रिए क़िस्तुनि में उगाड़ी वेंदी। इन ॻाल्हि खे यकीनी बणायो वेंदो त घटि में घटि हिक घर में हिकु घटि बिजली ते हलंदड़ पखो ज़रूरु इस्तेमाल कयो वञे। पावर डिवीज़न ऐं NECC पाकिस्तान में तयारु थींदड़ घरेलू बिजली वारनि औज़ारनि जी कारकर्दगी जे मयार जी बि निगरानी कंदी। 90% या उन खां घटि बिजली जी कारकर्दगी ते हलंदड़ घरेलू बिजली ते हलंदड़ शयुनि जी तयारी ते पाबंदी हूंदी। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk